बांधी जी यूसी अबुल हसन डाहरी जे रहवासिन पारां प्रेस क्लब बांधी सामूं सिहत इंतजामिया जी नाअहली खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था बांधी मां CN न्यूज़ जे रिपोर्टर बाबर जमाली जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, मां मौजूद आहियां हींअर प्रेस क्लब बांधी, जिते यूसी अबुल हसन जे ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त उन्हनि खां पुछूं त हुननि जो छा चवणु आहे। जीअं त असांजो इलाइक़ो अठ मुकमल बुॾियल आहे ऐं कंहिं माण्हू खे बि को इहो नथो थिए त कंहिं ग़रीब जो मदद कयूं। ग़रीबनि खे न का फंड मिलियो आहे, न का टेंट मिलियो आहे ऐं हाणे त माण्हू बीमार थी पिया आहिनि। उन्हनि जे डॉक्टरी जे लाइ के अहिड़े जाइ ते वञी कैंप लॻाराइनि था जिते न माण्हू आहिनि छा बसि आज़ाद वारे जाइ ते जेके बुॾियल आहिनि 3 महीननि खां वठी उहे बुॾियल आहिनि, ईद खां वठी लाॻीता आहे। सो उते अचनि ई नथा, ज़ाहिर ई नथा थियनि। जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे का ॻाल्हि ई न आहे त कंहिं ग़रीब जो माण्हू मदद करे। कंहिं ग़रीब लाइ असांजो इहो मुतालबो आहे त असांखे कैंप खपनि ऐं ग़रीबनि जो इलाज थिए। ग़रीब माण्हू मिसकिन नंढड़ा ॿार रोज़ मरनि था, हिकु न खां ॿ ॿ टे ॿार मरी चुका आहिनि। अॼु बि असां उहे माण्हुनि सां मिलाईंदासीं त इन्हनि माण्हुनि जा बीमारियुनि जे करे मरी विया आहिनि, उन्हनि खे रस्तो न मिलण करे उहो मरी विया रस्तनि ते पाणी आहे। इंजेक्शन कनि पिया त कंहिंखे 2 टेबलेट ॾेई पिया ॾियनि, जेकर 2 टेबलेट ॾेई पिया आहिनि त कंहिंखे सिरप कोन पिया ॾियनि। पर उन जी पूरी तरह सां जेका आहे ट्रीटमेंट उन जी कान्हे का, न मलेरिया जी दवा हुई, न कफ यानी खंघ जी दवा हुई। बहरहाल कंहिं शइ बि कान्हे, सिर्फ़ु फ़ोटू कढे ऐं उते बिल जो सिस्टम हूंदो आहे, ॿियो को बि कोन्हे को। जीअं त तव्हांखे सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त हीउ बरसाति जो मौसम 2 खां 3 महीना लगातार पूरे सिंध खे तबाही जे मंज़र ताईं पहुचायो आहे। इन सां गॾोगॾु असां पूरी ॻाल्हि कंदासीं त पूरे सिंध में जेका नाअहली आहे पीपल्स पार्टी जी नाअहली आहे, इन जे हिसाब सां असां ॻाल्हाईंदासीं। न टेंट मिलिया आहिनि, न मच्छरदानियूं मिलिया आहिनि, न किथे डॉक्टर मिलिया आहिनि। जी तव्हां यूसी अबुल हसन जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त सिहत खाते जी वॾी नाअहली आहे जो असांजे यूसी अबुल हसन जे केतिरनि ई ॻोठनि में हिन टाइम ताईं मेडिकल कैंप न लॻाई वई आहे। जॾहिं त निशानदाही करण ऐं बार बार चवण बावजूदि असांखे नज़रअंदाज़ बणायो पियो वञे। कैमरामैन वकास मुगल सां गॾु बाबर जमाली, CN न्यूज़ बांदी। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।